काराकोट हाणे गाड़ियूं माड़ियूं, अॻे काराकोट हाणे गाड़ियूं माड़ियूं, चढ़ी चढ़ी चोट पापी किरंदा पट ते। दोस्तों ऐं साथियों, हिन वक़्तु असीं मीरपुर माथलो में मौजूदु आहियूं, जिते घोटकी यूनिवर्सिटी तहरीक जा दोस्त बि असां गॾु आहिनि, जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि सां एहतजाज कंदा आया आहिनि। अॼु उन्हनि जो कठु आहे, अॼु हिते गॾिया आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त ज़िले घोटकी जेको कराची खां बाद ॿिए नंबर ते सभ खां वधीक टैक्स ॾियण वारो ज़िलो आहे, ज़िलो घोटकी। त उन में यूनिवर्सिटी नाहे, त अवी ॾिठो हूंदो त तालीम वाहिद ज़रियो आहे जेकी न सिर्फ़ु क़ौम पर पूरी नसलनि खे तालीम अगरि मिले थी त हू तरक़ी याफ़्ती हिकु मुल्क बणिजी सघनि था ऐं तरक़ियाती कम बि थी सघनि था। त तालीमी शऊर ज़िले घोटकी में कान्हे। हितां जा MLA MPs जेके आहिनि उहे फंड्स पास त कराइनि था फंड, मगर सिर्फ़ु रोडनि रस्तनि जो तालीम ॾांहुं उन्हनि जो लाड़ो बिल्कुलु बि न आहे। त हिन बक़ौल हिकु शाइर त किताबनि सां अदिल मुंहिंजी कुतुब खानो वतन मुंहिंजो, किताबनि सां अदिल मुंहिंजी कुतुब खानो वतन मुंहिंजो, किताबनि में दफ़न थींदुसि वर्क हूंदा कफ़न मुंहिंजो। ही दोस्त जेके साथी हिते अॼु मौजूदु आहिनि, इन्हनि जो बार बार इहो चवणु आहे त असीं पंहिंजे MLAs ऐं MPs ॾांहुं विया आहियूं, जंहिंखे असीं रिक्वेस्ट कई आहे त महिरबानी करे ज़िले घोटकी खे यूनिवर्सिटी ॾिनी वञे, मगर अफ़सोस सां इहो चवणो पए थो त उन्हनि जे मथे में का जूअं बि नथी चुरे। बार बार हिननि जे वञण ऐं मुतालबो करण बाद बि हिननि खे यूनिवर्सिटी न मिली सघी आहे। अभी ॾिठो हूंदो त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते फ्लोर ऑफ हाउस ते नेशनल असेंबली हुजे या चाहे उहा सूबाई असेंबली, मगर हितां का बि MLA यूनिवर्सिटी जे हवाले सां हिन वक़्त ताईं न ॻाल्हायो आहे। इन्हनि जी डिमांड आहे त ख़ालिद अहमद ख़ान लुंड जेके MLAs आहिनि या उनखे अलावा MPA जेके बि आहिनि हितां जा तर या उहे फ्लोर ऑफ द हाउस इहो घटि में घटि आवाज़ त उथारनि त असांखे यूनिवर्सिटी ॾिनी वञे। कुझु वक़्तु गुज़रण बाद हिननि दोस्तनि जो इहो ख़्यालु आहे त जेकॾहिं असांखे यूनिवर्सिटी न ॾिनी वई त असांजी जेकी तहरीक आहे हीअ पुरअमन तहरीक त आहे, मगर असीं DC ऑफिस या पोइ जेके बि डिस्ट्रिक्ट लेवल ते हिते ऑफिसिस आहिनि उन्हनि जो घेराव करे एहतजाजी मुज़ाहिरा कंदासूं। बार बार हिननि जा मुतालबा आहिनि त असांखे यूनिवर्सिटी ॾियो, ऐं उनखे अलावा हिन जो को बि ख़ासि को अहिड़ो नाजाइज़ मुतालबो न आहे, हीअ हिन जो बुनियादी हक़ आहे। तव्हां पाण सम्झी सघो था त अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान 1973 उन में फ्रीडम ऑफ स्पीच आहे, फ्रीडम ऑफ एसोसिएशन आहे, त गॾोगॾु फ्रीडम ऑफ एजुकेशन बि आहे। त एजुकेशन हिन जो बुनियादी हक़ आहे जेको उन्हनि खे न पियो मिले। त ज़िले घोटकी जा ही बाशऊर दोस्त आहिनि जेके चाहिनि पिया त असांजूं महरूमियूं दूरि कयूं वञनि। त मां गुज़ारिश कंदुसि तमामु दोस्तनि खे त महिरबानी करे हिन जो साथ ॾियो ऐं ज़िले घोटकीअ जे इर्द गिर्द जा जेके बि तालुका पंज अची वञनि था उन्हनि जा दोस्त जेके बि आहिनि एक्टिविस्ट आहिनि, सोशल समाजी या कंहिं बि तंज़ीम सां वास्तो रखनि था, महिरबानी करे हिन जो साथ ॾियो। ही दोस्त आहिनि जेके तव्हां कैमरा में ॾेखारे वञो, ही दोस्त आहिनि जेके यूनिवर्सिटी तहरीक जा अॻुवान आहिनि ऐं जेके मुसलसल पंहिंजी महिनत करे रहिया आहिनि। त महिरबानी कयो इन्हनि जो साथ ॾियो। साथ सलामत सिंध सलामत।